गंदरे तू समो आओ गंदरे समा मुँह में आए बन लख मुझे नहाल जे तोखे सब परख कारण रब अलख मता मागर मटी अल्लाह होते करना हिसाब होते करना हिसाब ओ तडो ही आहिया मेरे संधे मन में नाहे को सवाब जानब केड़ो जवाब आओ नींदुस हर एक डोह जो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह जल्ल जलालहू अम्मा जी जल खां वधीक 70 भेरा प्यार करण वारा करीम रब अज 15 शाबान जी रात आ अज जी रात जेको तुंहिंजो महबूब यतीमल जो यार नबी हरणीअ जो ज़ामिन पवण वारो करीम नबी अज जी रात रब महबूब जेके अखिड़िन मां गोड़ा पाया उन महबूब जे नूरी गोड़न जो वास्तो थिए अज असां जेके बिन दुआ में आया मौला अज असां सभिनी जे ओ मौला अज असां सभिनी जो बेड़ो तार रब क़यामत ताईं असांजा बेड़ा पार फरमा ओ मौला अम्मा बतूल सैयदा फातिमा ज़हरा जो वास्तो थिए करबला जे शहीदन जो वास्तो थे हुसैन मौला जेको करबला में अकेलो थी वियो न हुसैन जो वास्तो थी अल्लाह मुझी मदद फरमा अल्लाह मुझी मदद कर अल्लाह गुलाम मोहम्मद सियाल साईं जी मदद फरमा मोहम्मद हाशिम सियाल साईं जो बेड़ो तार का साईं आकाश अली साईं के खिजरी हयाती दे वरी आकाश घोट थे नके 5 पुट ॾिजांस नबी साईं जे सदके अल्लाह यार साईं जा वेड़ा वसंदा रहन गुलजार अली साईं जा अरबा फ़कीर साईं जा साईं गुलाम मोहम्मद साईं जा साईं जे पुटन जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा अल्लाह आमीन रब अज जी रात 15 शाबान शबे बरात जी रात जो वास्तो थी रब जेके भी असांजे दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि क़ुरान जे सदके उहे पूरियूं फरमा अल्लाह सॼी दुनिया में जेके भी बाना ग़मज़दा आहिनि ॾुखायल आहिनि बीमार आहिनि ग़ुरबत जा मारिया आहिनि सभिनी जो बेड़ो तार सभिनी जा ॾुख लाह सभिनी खे ज़ारी ग़ैबी गंज अता फरमा उस्ताद शेर मोहम्मद भंड साईं के नेक साले पुट अता फरमा खैर मोहम्मद साईं जे फैज़ मोहम्मद साईं तारिक साईं के साईं जे अबे अम्मा बाबा हाजी साईं के अम्मा के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा मां दिल जो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब तोखे इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी
गुलाम मोहम्मद साईं जे मुझे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं कर अल्लाह। अल्लाह आमीन। ओ मुंहिंजा रब असां सां परची पओ अहिड़ो परतल रहिजां क़यामत ताईं रब कॾहिं रंज न थी असां सां परतल परची पओ रब। ओ मौला असांजे ज़िंदगी में जेके असां जूं कमियूं कोताहियूं आहिनि असां जूं ग़लतियूं आहिनि नबी सरदार जी नबूअत जो वास्तो थी असांखे माफ़ी अता फरमा। आमीन। अल्लाह असांखे माफ़ी अता फरमा। अल्लाह आमीन। गुलाम मोहम्मद सियाल साहब जे मोहम्मद हाशिम सियाल साईं जे अब्बास सियाल साईं जे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाह आमीन। जंहिं जे लाइ बि गुलाम मोहम्मद साईं इलाही माण्हुनि जे लाइ सोचे थो दुआ जो जंहिं जे लाइ बि सोचनि था उन्हनि जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह आमीन। अल्लाह यार साईं के साईं जे बच्चनि खे मौलान जा वेड़ा वसंदा रहनि क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां करीम मुंहिंजे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाह आमीन। मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे घुंघरू घुंघरू ज़ुल्फ़नि जो वास्तो थी नबी सरदार जे मुस्कुराइण जो वास्तो थी इमाम हुसैन जे आख़िरी सजदे जो वास्तो थी मूंखे जमात सलवात कमेटी में किरोड़े अरबे वफ़ादार साथी ॾे जेको सलवात पढ़ण ऐं पढ़ाइण में मुंहिंजो साथ ॾियनि मुंहिंजी इहा दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। अल्लाह मुंहिंजी इहा दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। मुंहिंजी अॼु दुआ अॼु राति इहा दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। अॼु जुमिले जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो था। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूल या अल्लाह। अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन अदद मा फी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।